जो ये एहतजाज है इंतहाई दुख सां चवणो थो पवे। जीअं अनवर साहब चयो त 15 अक्टूबर असांजे कबीले लाइ जेकॾहिं स्याह ॾींहुं चऊं त घटि कोन थींदो। ऐं सभ खां पहिरें शहीद उस्मान सुमरो जेको क़तल थी वियो आहे उन जे क़तल ते अफ़सोस जो इज़हार कयां थो। ऐं जूड़ेजो साहब जेको SHO हुयो जंहिं पंहिंजी जान सां खेॾी माजिद खे ऐं उनजी सॼी फैमिली खे क़तल खां बचायो आहे ऐं उनजो बि थोराइतो आहियां। ऐं SP खां अॼु हिकिड़ो ॿियो अहम मुतालबो बि कंदुसि जेका कासिमाबाद जी पुलिस पंहिंजे SHO खे उते दड़को छॾे भॼी वई, पंहिंजी ड्यूटी में गिफ़लत कई, उन्हनि ते बि एक्शन खणो। ख़ुशूसी तौर ते क्वार्टर घाट करे उन्हनि ते बि FIR दाख़िल कई वञे त सुभाणे ॿीहर को आंग सर्विस के ऑफिसर खे ब्यूरोक्रेट खे ईअं निधड़को न कयो वञे। दोस्तो CCTV जी कैमराऊं बि अची वियूं आहिनि, वीडियो बि सोशल मीडिया ते हलनि पियूं, TV वारनि बि पंहिंजी कवरेज कई आहे। मां सम्झां थो त उस्मान सुमरे जो क़तल हुजे या माजिद जी फैमिली ते घर ते जेको हमिलो थियो आहे उहो कंहिंखां पुछो कोन्हे को, खीर वांगुरु अछो उजरो साबित थी वियो आहे। बिल्कुलु पहिरें ॾींहं ते फ़ोनूं अची वियूं, सॼी सिंध खां दोस्तनि जूं फ़ोनूं अची वियूं, हैदराबाद जे दोस्तनि जूं, इतिहाद वारनि जूं अची वियूं। काफ़िला तयारु थी हिते पहुचनि पिया माजिद जी हिमायत में। हू पंहिंजे दोस्तनि सां सलाह कई पर असां उनखे पुरअमन तरीक़े सां रोकियो, छो त ही ख़ासि करे कबीलो जेको आहे उहो पाकिस्तान जी आज़ादी खां वठी अंग्रेज़नि जी बेड़ान खां वठी हिकिड़ी वॾी तारीख़ रहियो आहे। हुन वॾो रतु ॾिनो आहे, हुन वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असां पुरअमन आहियूं। असां उहा ॻाल्हि कोन कंदासीं जेका टीजे ते उस्मान सुमरे जे ददे ते नाम निहाद वायात जद तकरीरूं जेके सोशल मीडिया ते हलनि पियूं जंहिंखे शर्म अचणु घुरिजे ऐं शर्मसारी न थी, जिन चयो त इहो अवां सुमरा बिरादरी तमामु भलो कमु कयो आहे, ॾाढो दुख पहुतो। हिकिड़ी शर्मसारी थियणु खपंदी, उनखे रोकणु खपंदो हुयो। जीअं असां पंहिंजे कबीले जे माण्हुनि खे रोकियो, अवां बि रोकियो आहे। मुंहिंजो सुमरा एसोसिएशन जे सदर नज़ीर साहब राब्तो थियो, ॿियनि सां थियो, दिलशेर साहब ज़िले सदर खे मोकिलियो त ख़ुदा जे वास्ते इन क़बाइली जहिड़े झगड़े खे जेको पाकिस्तान कास्केली इतिहाद सख़्त ख़िलाफ़ आहे उन बेड़ान खे रोकियो। सुमरनि खे चयो त पंहिंजनि खे लगाम ॾियो। काफ़ी थी वियो जेको अवां बरबरत कई, हिकिड़ो घर ॾिसी अवां उन ते हमिलो कयो। 90 लख कास्केली जेकॾहिं सिंध जे अंदरि रहनि था, 90 खे छॾियूं, 1 लख कास्केली वठी वई। जेकॾहिं मां हैदराबाद में नसीब नगर में पहुचां, अवां ॿुधायो त उन्हनि जो अशर छा थींदो। पर ख़ुदा ॾिसे थो त हे कबीलाई जहिड़ा सिंध धरती जा जावा आहियूं, असां हिन रत वहाइण जे सख़्त ख़िलाफ़ आहियूं। जेतिरो माजिद जो मूंखे दुख आहे, उनजे घर जो दुख आहे, एतिरो उस्मान सुमरे जो दुख आहे। उन सां बि जेकॾहिं बेवाजिबी ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती थी आहे, उनजा कातिल बि वाफ़ा थियनि, छो त माजिद बि असांजो बचो आहे, उस्मान सुमरो बि असांजो बचो आहे। असां उस्मान जा घणी न आहियूं। असां उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ बि असां केस खणी अची ॾिता आहियूं। TV ते मां सुबुह बि ॾिठी आहे ख़बर, सिराज लाशारी साहब तमामु ईमानदार ऑफिसर आहे, उनखे तफ़्तीश ॾिनी वई आहे। पर उनखां वधीक अञा छो त ही हैदराबाद सिंध जी दिलि तसवर करे थी। हैदराबाद जे चौधारी सराउंडिंग में तव्हां ॾिसो त ही कबीलो लखनि में रहे थो पियो। हैदराबाद बरहाड़ी जे तालुके में तव्हां ॾिसो त केतिरो थो रहे पियो। उते हिकिड़ी बाहि भड़के पई, उते हिकिड़ी तकलीफ़ पई थिए। जॾहिं माजिद जी घरवारी प्रेस मीडिया कई त सच पुछो, उहा अखि कोन हुई, ख़ासि करे जेके रुना कोन
ऐं उन्हनि खे सॼी जेको दुख ऐं सदमो पहुतो आहे असांजे नंढनि ऐं न्याणियुनि ते अहिड़ो ज़ुल्म छो थियो असां कानून में कानूनी पैरोकारी ते अमल था रखूं चूड़ियूं असां बि कोन पातियूं आहिनि असां बि हिन धरती जा फर्द आहियूं ही स्टोरी जी मूंखे ख़बर पई आहे त नसीम नगर में 4-5 केस अॻु में बि अहिड़े क़िस्म जा ही करे चुका आहियो अव्हांखे माजिद वारी ही रांदि कॾहिं कान पवंदी अगरि प्लाट जो गुस्सो आहे प्लाट जी पंहिंजी जॻह ते आहे अव्हां घर ते नंगनि ते हमिलो कयो आहे ख़ुदा जो कसम आहे जेसीं ताईं असां इंसाफ़ नथा वठूं अव्हां सां असां जो सोशल बाइकाट आहे नसीम नगर जे सभिनी सां बाइकाट आहे मूंखे उते ख़बर पई आहे जेको टहिड़ो आहे जेको हुकूमत जे ज़ोर ते हुई सां थो ॻाल्हाए हुई सां ॻाल्हाइणु बंदि कयो आज़माइश बंदि कयो अव्हांखे हिन कबीले जी हिक हिक फर्द जी ख़बर आहे सिंध सॼी में हिन कबीले रत जूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि सीननि ते गोलियूं खाधियूं आहिनि कॾहिं बि कोई ते कोन हटिया आहिनि महिरबानी कयो इहे हुकूमतूं वञणियूं आहिनि अव्हांखे हिते रहणो आहे असांखे हिते रहणो आहे पुरमन थी रहो वो पहिरें बि सोशल मीडिया ते मैसेज मोकिलियो पुरमन रहो असांखे पुरमन रहण ॾियो पर असां पंहिंजे नंढनि ते जेका ही वार थियो आहे उहो कंहिं बि सूरत में बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियूं हिकु हिकु बच्चो इन जो हिसाब वठंदो कानूनी तरीक़े सां वठंदो GIT जो मुतालबो था कयूं मूंखे ख़बर पई आहे डिप्टी कमिश्नर साहिब बि लेटर मोकिलियो आहे थोराईंदो आहियां जेका एसोसिएशन रेवेन्यू वारनि जी आहे जंहिं बि माजिद साहिब जे लाइ छो त माजिद उनजो सदर बि रहियो आहे उनजो उहिदेदार रहियो आहे ऑन द सिंधिंग ड्यूटी ते हुयो उनजो बि थोराईंदो आहियां उन्हनि बि असांजे बचे जी मदद कई आहे इंशाअल्लाह ताला माजिद अकेलो न आहे माजिद सां 90 लख कबीलो गॾु आहे असां पुरमन आहियूं पुरमन रहंदासीं कानून जे तरीक़े सां GIT जे लाइ असां जेतिरे वञिणो पियो असां वेंदासीं मुतालबो थो कयां कमिश्नर खां डिप्टी कमिश्नर खां DIG खां महिरबानी करे GIT तश्कील ॾियो ख़बर पइजी वञे उस्मान सूमरे खे कंहिं क़तल